नाज़रीन नवीं ॾिसी रहिया आहियो F9 न्यूज़ ख़बरों जी अपडेट जे सिलसिले खे वधाईंदे ठारू शाह मां सैयद इक़बाल शाह बुखारी जी रिपोर्ट आहे त ठारू शाह भरिसां मच्छर जे प्राइमरी मस्जिद स्कूल जे हेडमास्टर मौसूम खे स्कूल में दाख़िल करण खां ठुप इनकार करे छॾियो आहे। तल्क एजुकेशन जे हुकुम खे बि दूर करे छॾियो आहे। हेडमास्टर मौसूम जी तालीम जो दुश्मन बणिजी वियो। ठारू शाह भरिसां मच्छर जे रहवासी परवेज़ मंद विस्तरो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया के ॿुधायो त मच्छर में क़ाइम मस्जिद स्कूल जो हेडमास्टर जेको मौसूम के तालीम जो दुश्मन बणिजी वियो आहे। जॾहिं त मां पंहिंजे मौसूम पुट खे स्कूल में दाख़िल करण लाइ वियसि त हेडमास्टर अजमल विस्तड़ो मुंहिंजे पुट खे स्कूल में दाख़िल करण खां इनकार कयो। मां ज़िले तोड़े तलके जे ऑफिसरनि खे चयो आहे ऐं हुकुम बि मिलियो आहे, पर हू गुंडागर्दी करे पियो। उन्हनि जे हुकुम खे बि दूर करे छॾियो आहे। इन चयो त पंहिंजे पुट खे स्कूल लाइ दाख़िला लाइ वठी वियसि, जिते हेडमास्टर बद इख़लाक़ी कई, मुंहिंजे पुट खे दाख़िल न कयो। हिन चयो त हीउ तालीम दुश्मन हेडमास्टर अजमल खे फौरी तौर ते तालीम खाते मां हटायो वञे ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो F9 न्यूज़।